हेलो कीर्ति। हाँ दीदी। केड़ो हाल आहे राजा? हाँ मां ठीकु आहियां। ठीक आहियां चई थी पर ठीक लॻी त कोन थी। न दीदी छा ॿुधायांव, कुछ प्रॉब्लम्स आहिनि दीदी। हाँ। अच्छा। हाँ दीदी कुछ प्रॉब्लम्स अची वियूं आहिनि। हर जॻह तां पुछो आहे, हर पंडित खां पुछो आहे, हर महराज खां पुछो आहे, अरदासूं करायूं आहिनि, पर कुछ उन प्रॉब्लम जो हल ई नथो निकिरे। अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हाँ दीदी। अच्छा त पोइ पंहिंजे झूलण साईंअ खे यादि कयो अथई? न त। अरे तूं पंहिंजे झूलण साईंअ खे कीअं थी विसारे सघी कीर्ति? मां मञा थी कि सभु भॻवान हिकु ई आहिनि, पर असांजो इष्ट देव त झूलेलाल साईं आहे न। ऐं जॾहिं असांखे कोई तकलीफ़ ईंदी त असां कंहिंखे पुकारींदासीं? साईं झूलेलाल खे न। ऐं ईअं कॾहिं थियो आहे कि असांजी काई मनोकामना पूरी न थी हुजे? अरे असां ॿुधाए त ॾिसूं पंहिंजे झूलण साईंअ खे, उहो असांजी हर इच्छा पूरी कंदो, हर तकलीफ़ मां असांखे कढंदो। हाँ दीदी तव्हां सही था चओ, असां इष्ट देव त झूलेलाल साईं आहे न। मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी वई। हल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजे घर में त हर देवी देवता जी तस्वीर आहे न, त छा झूलण देवता जी तस्वीर आहे तुंहिंजे घर में? हाँ दीदी न, मूं वटि त कान्हे। हल हिकिड़ो कमु कर, तुंहिंजी डाइनिंग टेबल ते न कुझु पार्सल पियो अथई तुंहिंजे लाइ। मां मंझंदि तुंहिंजे घर आई हुयमि त तूं हुईअं कोन घर में, त मां उते रखे वई आहियां। जरा ॾिस त छा आहे। अच्छा मां हाणे ई थी वञी ॾिसां। हाँ दीदी 1 मिंट मां ॾिसां थी। ठीकु आहे। सच में मां पंहिंजे झूलण साईं खे विसारे छॾियो। जीअं मूंखां ग़लती थी आहे तीअं तव्हां ग़लती न कजो प्लीज़। सभु पंहिंजे घर में, हर घर में झूलेलाल साईं जी मूर्ति हुजणी खपे। छा तव्हांजे घर में झूलेलाल साईं जी मूर्ति आहे? मुंहिंजे घर में त अची वई। हीअ ग़लती त मुंहिंजी भेण सां थी आहे, पर तव्हां हीअ ग़लती न कजो। पंहिंजी हर ॻाल्हि पंहिंजे झूलण साईंअ खे ज़रूरु ॿुधाइजो। ईअं थी ई नथो सघे कि उहो असांखे तकलीफ़ में छॾे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। लाल झूलेलाल झूलेलाल।